हे अचे तो नोलो पुछा कि घणा कटराया मां हेॾा हेॾा साहब थ्रेशर कॾहिं हेॾो स्पीड में हली सघे थो उस्ताद हे तुंहिंजो पराठो त फॉर्च्यूनर खे मारे बीठो आहे एलसीडियूं बिस्मिल्लाह अदाए कढो ज़रा बिस्मिल्लाह कर ये हरामी लाली वाली गली आहे अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो आसिफ शेख न कर यार अॼु असां महबूबनि सां गॾु ही मुंहिंजा महबूब आहिनि हिननि सभिनी सां गॾु सिंध में हज़ारे बुज़ुर्गनि जूं दरगाहूं अलाए केतिरनि वलियनि जूं दरगाहूं पर अॼु असां दोस्तनि सां गॾु प्रोग्राम कयो आहे हिकिड़ी अहिड़ी दरगाह ते जंहिंमें हर साल चालीहे ते मेलो लॻंदो आहे सालियानो जंहिंमें पंडित बि ईंदा आहिनि ऐं उन खां अलावा अक़ीदतमंद ईंदा आहिनि ऐं सिंध जे कुंड पुरशम हूंदा सही पर पाकिस्तान थोरे यानी ॿाहिरि हद ताईं जीअं इंडिया मां बि माण्हू ईंदा आहिनि घुमण जे लाइ पोइ असीं हिन वक़्तु रेडी आहियूं सभिनी दोस्तनि सां गॾु ऐं जेको कुझु बि थींदो रस्ते में इनशा अल्लाह तव्हां अपडेट थींदी रहंदी ऐं इनशा अल्लाह लव यू टू ई थींदो जेको कुझु माना अॼु सरप्राइज़ आहे तव्हांजे लाइ बि वधीक तव्हां पाण ॾिसजो त उहा कहिड़ी दरगाह आहे ऐं जंहिंजो असां ज़िक्र था कयूं पोइ तव्हां रेडी आहे सभई दादा उस्ताद अदा असां नोलो हिकिड़ो अदा काॾे एटीएम जा घणा कढाईंदो हे 500 जे लाइ मुहारो नोलो वियो आहे एटीएम ते 2 मिंट अचे त मां हिन पुछां थो कि ॾिसां रशपटी लॻी पई आहे एटीएम ते मुंहिंजे ख़्याल में पर ख़बर न आहे ॾिसो जेको कुझु थींदो अॼु ॾिसंदासीं अॼु घणा कढाया वारी कोई एटीएम ते वियो आहे हे अचे तो नोलो पुछा कि घणा कढाया मां हेॾा हेॾा देवाल घणा कढाया थी गंजा घणा 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 कढाया थी न कर यार 2000 या 10 रुपया मक़सद चवण ॻाल्हि असांजो सफ़र तमामु यादगार रहंदो जीअं तव्हां घारो घुराई क्रास कई त हुन खां बाद में अची पुॼो लविवा काॾे तयारी आहे काॾे था वञो न कर यार लविवा एनी टाइम सोणी सिंध ऐं महबूब नौजन ईअं थी सघे थो मकली बाईपास क्रॉस करण खां पोइ जेकी महबूब मिलिया हुन सां लव टू कंदा वियासीं हिन वक़्तु होटल जो प्रोग्राम थी वियो छो छोरनि खे लॻी आहे चांहि जी ॿार चांहि अहिड़ी किनी बीमारी आहे असांजी बीमारी न चइजे या सिहत चइजे बीमारी चइजे दादा चांहि सिंधियुनि में इहो आहे त मानी मिले न मिले चांहि न कर यार पोइ सारे चांहि पियूं पहिरियों अदा चांहि बि पियूं ऐं ॾिसूं त हितां जी चांहि कीअं ख़बर न आहे कीअं हूंदी पर जेकी हूंदी बहितर हूंदी माशाल्लाह चांहि बहितर ई छो जेको स्पॉट हूंदो आहे हुन जे हिसाब सां जेकी लेवल जी हूंदी आहे पर माना तमामु बहितरीनु कमु थी वियो हाणे असीं निकिरंदासीं पंहिंजे सफ़र जे तरफ़ पोइ ॾिसंदासीं जेको हूंदो तव्हां जॻह हूंदो अदा ही तव्हां ॾिठो आहे शालीमार हिनखे छा चवंदा आहिनि साहिबु थ्रेशर कॾहिं हेॾो स्पीड में हली सघे थो टेक्नोलॉजी आहे न कर यार हाणे सूद कीअं वधो पियो थी तॾहिं त दिलि सां हलई फ़िलहाल मां मास्क लॻायो मास्क जी सॼो रिक्वायरमेंट आहे काफ़ी रश लॻी पई आहे ऐं जेसिताईं असांजो दोस्त अचे हुन खां बाद में अदा हिनखे नाराज़ करे ते खुले ई कोन थी यार नाराज़ लॻी पई आहे सम्झो उस्ताद असां अचे दोस्त हलंदा ऐं जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो असां हाणे फाइनली पंहिंजी बैठक ते पुॼी आहियूं जिते असांखे दोस्त वटि अचिणो हुयो अलाह जे फज़लो करम सां मां हीउ जेको मंज़र ॾिसां थो न जेको यानी हिननि यारनि मूंखे ॿुधायो 3 सालनि खां इहो कननि में गुंजे वरी ॾिठो त उहा ई मोहबत उहा ई महिमान नवाज़ी ऐं यानी हर हिकु जॻह हिकिड़ी अलॻि अलॻि वेठल यानी बनियल आहे ऐं उते महिमान आहिनि यानी ॾिसो त हींअर बि यानी गाॾियूं वग़ैरह जेके बीठियूं आहिनि न हीअ सिर्फ़ु हिन हिकिड़ी बैठक में न आहे बल्कि एतिरियूं गाॾियूं पार्किंग सिस्टम वग़ैरह बि यानी जिते किथे वॾो जान आहे दादा 3-4 ग्राउंड आहिनि उहे काफ़ी फुल लॻा पिया आहिनि पार्किंग में वॾो जान आहे पूरो उत्तर साइड बलोचिस्तान ॿुधाइनि ऐं इंडिया खां पंडित वग़ैरह बि इंडिया खां माण्हू आहिनि जेके हितां माना हिते जी मशहूरु जेका दाल आहे ॿुधाइनि भंडारे जी लंगर आहे ॿुधाइनि उहो खणी ईंदा आहिनि न कर यार अदा ही मुंहिंजो फर्स्ट टाइम आहे पर मां एतिरो चवंदुमि त जीअं मुंहिंजे लाइ फर्स्ट टाइम आहे न ऐं जेकी ॾिसंदड़ हूंदा उनजे लाइ बि नई शइ हूंदी पर मां कोशिशि कंदुमि सॼो तव्हांखे मंज़र ॾेखारे सघां पावर ऑफ उस्ताद सजाद हुसैन जो केरु छॾाए अचण सां ई लाथई कमीज़ रुमाल पोछण हिते तॾे ते ऐं पाण हे ॾिसंदा हिन जा कमु अब छा थो करी लाइट तव्हांजे लाइ बाजू नथा न कर यार अदा एडी साहब वाड़े वॾा सिस्टम थी बाबा हे ख़बर अथव ट्रिमाड़ ते तव्हांखे छा थो लॻे त पोइ असां हेठि आहियूं न हीउ ट्रिमाड़ ते एॾो सिस्टम दादा छा था चओ तव्हां भई तुंहिंजा त ॾद था दार्जन छो दादा गुड ऐं उस्ताद ज़बरदस्त हे सॼी वाट तां तव्हांखे न उस्ताद हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मां अॻियां वेठो मां जेकी ॻाल्हि कयां न चए ज़बरदस्त माने ॼणो मुहारो यार यादि करायो हिकिड़ो लफ़्ज़ ज़बरदस्त अदा उस्ताद छा ज़बरदस्त हा ज़बरदस्त प्रोग्राम आहे दादा अदा हे मां टोपी पायां थो पोइ बुध ॿुधाए जो टोपी ठहे थी या नथी ठहे अदा ॾिसो माशाल्लाह माशाल्लाह वीआईपी वाकई वीआईपी ये आसिफ शेख दबंग टोपी ठही न अदा मां कोशिशि कंदुमि टोपी पाइण त रुमाल त मुंहिंजो आहे आहे मां रुमाल बि खणी सघां थो त हे बि रुमाल आहे पर टोपी माशाल्लाह ठहे थी तव्हां ॿुधाइजो ठहे थी या नथी ठहे बिस्मिल्लाह अदा हे कढो ज़रा बिस्मिल्लाह कर बिस्मिल्लाह अदा कढो बाबे माशाल्लाह अदा भिंडी
माशाल्लाह भिंडी दादा केर सराय भिंडी अदाए माशाल्लाह करम नवाजी थी शुक्र अल्लाह पाक पर वागू तू तकड़ में छो थी वे माशाल्लाह अदाए तो अञा लॻो पियो आहे हा थ्रेशर लॻो पियो दादा तू बि खाइण बलूंगराई दादा बस दादा अहिड़ी साहब ॾिसो केॾो हिजाब था कनि ॾिसे न महिमानी लाइक़ु न आहिनि माना तव्हां ॿीहर अचिजो पोइ तव्हां सां ॻाल्हाईंदा हिन बारे में तरह ते बीहाईंदा तव्हांखे मानी खाइण में हिजाब कबो आहे अदा संगत कीअं हा न दादा असां हिन सां मां सुभाणे ॻाल्हायां पर हाणे खाए थो न पियो फनकारी पियो करे वेठो त पोइ संगत लव यू टू आहे लाज़मी जेको कुझु थींदो त लव यू टू में हूंदो हाणे लंगर थी आया आहिनि छा हाणे नेस्टा जे दरगाह जे आहिनि छा अदा दरगाह ते लॻा पोइ हुते गॾु हूंदासीं छा अदा फाइनली असां हिन वक़्तु हाणे दरगाह ते वञण लाइ रेडी आहियूं सभिनी दोस्तनि जेको आहे पंहिंजी चप्पल वग़ैरह लाहे छॾी आहे छो जो दरगाह में अंदरि एंटर थींदासीं त थी सघे थो कुझु इंसान आहे न त पंहिंजी सेफ्टी ज़रूरी आहे प्लस में ही सभिनी दोस्तनि खे टोपी ज़्यादातर पातल आहिनि जिन खे न आहे पातल इहा असां रुमाल वग़ैरह पंहिंजे मथे ते रखंदा आहियूं छो जो सर नंगे मुनासिब न आहे होॾे हलणु पोइ हुते कोशिशि कंदासीं जेको एतिराम अने इख़लाक़नि तौरु जेकी शइ ज़रूरी आहे उहा असां कंदासीं ऐं इनशा जेको कुझु हूंदो तव्हां सां गॾु हूंदो पोइ दोस्तो रेडी आहियो हलो ओके दादा जोक शरीफ़ में दाख़िल थियण खां पोइ असां सभिनी खां पहिरीं सोचियो त असीं वेंदासीं ज़ियारत कंदासीं उन खां बाद में तव्हां सभु रिकॉर्डिंग वग़ैरह कंदुमि जेकी तुंहिंजा ख़ूबसूरत मनाज़र वग़ैरह आहिनि या जेकी ज़ियारत वग़ैरह आहिनि उहे तव्हां करनि पर हालांकि जेको तव्हां सीन ॾिसी रहिया आहियो न इहे आहिनि मुंहिंजे सुहिणी सिंध में रहंदड़ मुंहिंजा महबूब माशाअल्लाह साईं हिननि खे हयाती ॾे एॾो प्यार मोहबत एॾी यानी मां चवां थो त जॾहिं आउं बाज़ार में दाख़िल थियुमि न मूंखे इहा त ख़बर कि रश थींदी या कुझु महबूब मिलंदा पर एतिरो यानी तव्हां ॾिसी रहिया न बसि यानी ज़ियारत आउं त न करे सघियुमि छो जीअं आउं अंदरि दाख़िल थियुमि त हिकिड़ी गेट दफ़ा आउं एंटर थियो आहियां पोइ जेकी महबूब मिलणा हुया छो जो हर कंहिं महबूब पंहिंजी मोहबत हुई को भाकुर में पाए मिले को परे खां रण करे को कीअं बि करे को ॾिसो था कीअं मंदरु लॻो पियो आहे ऐं मुंहिंजे लाइ बि लाइफ में फस्ट टाइम हुयो पर यार अल्लाह त ॼाणे मां सॼी ज़िंदगी क़ुर्बानी उन्हनि महबूबनि तां जेके एतिरो प्यार ऐं मोहबत ॾियनि था ऐं कोशिशि कई पंहिंजे दरबार उन्हनि खे ओतिरी मोहबत ऐं इज़त ॾेई सघां जेतिरी ॾियणु था चाहिनि पर हीउ जेको कुझु आहे न तव्हांजे साम्हूं आहे मां ज़ियारत न करे सघियुमि पर हिन खां पोइ आउं कोशिशि कंदुमि तव्हांखे मास्क पाए करे ऐं पंहिंजी सॼी शूट बि कंप्लीट करे सघां जेकी ज़ियारतूं आहिनि शहीद जी नगरीअ जूं हिनखे सेकेंड करबला बि चयो वेंदो वधीक दोस्त बि पुछा कंदासीं ऐं आउं इहे तव्हांखे सभई मंदर वग़ैरह ॾेखारियो त कहिड़ो कहिड़ो मंदरु आहे छा छा मौजूदु आहिनि हिते साईं जी मज़ार जो दरवाज़ो बंदि थी चुको हुयो राति जो काफ़ी टाइम थी चुको हुयो चयो त सुबुह जो 8 बजे खोलियो वेंदो पर हुन सां गॾोगॾु हीउ तव्हां जेको ॾिसी रहिया आहियो हीअ आहे उहो यानी मुक़ाम जिते साईं जन जो सर मुबारक रखियो वियो जीअं साईं शहीद सूफ़ी शाह आहिनि जंहिंजी तारीख़ जे बारे में जेको पुछा कयो उन्हनि मुख़्तलिफ़ क़िस्म जी ॿुधाई पर एग्ज़ैक्ट यानी जेकी पकी तारीख़ हुई कोई बि अहिड़ो माण्हू न हुयो जेको ॿुधाए सघे ॿियो मेले जो मंदरु लॻो पियो पाण बि कोशिशि कई जेकी शइ मौजूदु हुई तव्हां जॻह वही पेश कयां थो ऐं सभिनी खां पहिरियों हिते जेकी मुख़्तलिफ़ मकतब फ़िक़े सां तालुक़ु रखंदड़ माण्हू त मौजूदु हुया ऐं आउं जेको पंहिंजो हिते ॾिठो सिस्टम त सूफ़ी अज़म सां जेकी तालुक़ु रखनि था उहे ज़्यादातर मौजूदु हुया ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जी काफ़ियूं ठहियल हुयूं काफ़ी यानी बैठक जिते हूंदी आहे उते पोइ पंहिंजी बैठक सां गॾु मुख़्तलिफ़ क़िस्म में यानी हज़ारनि जी तइदाद में हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो न जेको काफ़ी ठहियल आहिनि हीअ हिकिड़ी काफ़ी न बल्कि अहिड़ियूं 9-10 काफ़ी हुयूं जिते माना मूंखे राग रूप हली रहियो हुयो ऐं काफ़ी यानी माण्हू जो तइदाद तव्हां ॾिसी रहिया आहियो मौजूदु आहिनि ऐं हिकिड़ो अहिड़ो यानी सिस्टम लॻो पियो जेको त सिक्योरिटी निज़ाम ऐं माशाल्लाह डिसिप्लिन ऐं तमामु यानी बहितरीनु मूंखे त पुरसुकून माहौल लॻो ऐं मां पंहिंजी ज़िंदगी में फस्ट टाइम निकितमि ॾाढो यानी हिकिड़े क़िस्म जो मज़ो आयो ऐं यादि थी हुई ऐं इहा असांजी दिलि जी ख़्वाहिश हुई त ॾाढा असां सां गॾु हुजे हिन मेले हा इहो वॾी ॻाल्हि आहे त मुंहिंजे दोस्तनि ख़्वाहिश कई 3-4 साल पहिरियों पर अॼु अहिड़ो साल थी वियो जेको असां हिते जे पुॻासीं ऐं वाह 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 यार वाह तमामु बहितरीनु ही तव्हां ॾिसी रहिया हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं पंहिंजे हुननि दोस्तनि सां गॾु बैठक ते लंगर बि थी वियो मेले तो बि थी वियासीं रश जेकी तव्हां ॾिठी जेके महबूब हुया अलाह साईं हिननि खे हयाती ॾे पर 2 महबूब असां सां गॾु नवां जॉइन थिया आहिनि हिकिड़ो टालपुर साहिबु आहे हिकिड़ो कुंभार साहिबु त मौजूदु न आहे पर टालपुर साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि कुझु दोस्त फनकार जेकी तव्हांखे इनशाअल्लाह कसीदे ख़वानी बि कंदासीं गाना बि चवंदासीं ऐं हुन सां गॾु असांजा डॉक्टर शहबाज़ पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदो एडी साहिबु ऐं कुझु ॿिया बि दोस्त आहिनि न कर अॼु मुजरो बि कराईंदो मां न छॾींदोमांसि न पर हुन सां गॾु पहिरियों कसीदे खानी पोइ वरी बाद में लव यू टू आहे दादा बाखुदा ये तो बस एक मजदूर है इसके मालिक जमाने में हम 5 हैं बाखुदा ये तो बस एक मजदूर है जो भी कश्ती में आएगा बच जाएगा वो फला पाएगा खुल्द में जाएगा काम इसका फकत इतना है जान लो ये बुलाता रहा मैं बचाता रहा माशाल्लाह यार इहो ॾिठो तव्हां फरमान साईं जो आवाज़ जेको
तव्हांखे मां छा ॿुधायां यार, अलाह साईं जी आवाज़ में एॾी मिठास रखी आहे। हिकिड़ो 9 महरम जी राति, 10 महरम जी राति असां राति टाइम ते कसी ते खानी टाइम हुयो, इहो ई कसी तो ॿुधायो। वरी अॼु अहिड़ो असां जोक ते आयासीं, मेले जो मंज़र हुयो त राति टाइम जेको असां पाण में वेठा आहियूं 2 2 टाइम ते ॾाढा 4 बजे टाइम ते हुन रुहानी तयारी महफ़िल थी वई कुझु दोस्तनि सां गॾु। दादा तव्हांखे कीअं लॻो आवाज़ ॿुधाए? माशाल्लाह यार माशाल्लाह। ऐं अञा 2 दोस्त ॿिया बि अची आहिनि, हीअ बि अदा हिकिड़ो सिंगर आहे, मां हिन चवंदुमि इहो कुझु गानो ॿुधाए पंहिंजे फन मां। दादा किथे आयो होगे औरते जे मोरे नैण नखणा मोरे नैण नखणा ॾिस बि न मोरे खिल बि न मूंसां भुलिजी कॾहिं मिल बि न मूंसां पंहिंजो थी तूं सजण पंहिंजो थी तूं सजण मूडे नैण नखण मूडे नैण नखण निंद फिटी ऐं तन तड़पे पियो हिन दुनिया में कुझु न वणे ॿियो एॾो बि त न वण एॾो बि त न वण मोरे नैण नखण मोरे नैण नखण जिंदाबाद। ओ दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदईअ कान ॾिसण मोरे नैण नखण। अदा ही असांजे सिंध जा महबूब अथव, जंहिंजी जेतिरी चाहत आहे, जंहिंखे अलाह साईं जेतिरो कुझु ॾिनो आहे। ऐं ही मोहबतूं अहिड़ियूं कचहरियूं मां चवंदो असांजे ॿारनि जे इलाइक़नि खां अलावा ज़्यादातर शहरनि में न आहिनि थी ईअं ई आहे। ऐं हीउ जेको रंग ॾिसो था न, हीउ हर कोई पंहिंजी दिलि जो आवाज़ु आहे यार। अलाह तो ॼाणे, अलाह तोखे सलामत रखे यार। सुबुह जो टाइम आहे, अचानक सां हे तव्हां ॾिठो राति टाइम रश थी वई। ॿियो जेको असां जेको ॾेखारे राग रूप प्रोग्राम थियणु लॻो पियो, पोइ रश जे करे मां ज़ियारत बि न करे सघियुमि ऐं प्लस में दरगाह मंदर बि न वञी सघियुमि। पोइ हाणे सभु असांजे दोस्त रेडी आहे सभु सुबुह टाइम फजर जो टाइम, त पोइ असां सभु हाणे ईंदासीं हुते ज़ियारत बि कंदासीं ऐं हुन रोज़े अंदरि जेके मनाज़र आहिनि जेको खूह वग़ैरह उहो सभु मां रिकॉर्डिंग करे तव्हांखे ॾेखारींदुमि। इन रोज़े जा मनाज़र शहीद सूफ़ी शाह इनायत जी नगरी हिते सेकंड करबला थी, जेको बि मनाज़र वग़ैरह उहे तव्हांखे ॾेखारियासीं। जीअं त तव्हां ॾिठो ही जेको हुयो यानी मज़ार मंज़र ऐं सुबुह टाइम हुयो, नाश्तो बि कयोसीं। पोइ हाणे असां सोचियो आहे त अञा 5 किलोमीटर भरिसां हिकिड़ी ॿी दरगाह आहे, जंहिंखे तक़रीबन 3-4 क्लास पहिरियों त सबक़नि में लिखियलु हूंदो, हुन जो ज़िक्र असां पढ़ंदा हुआसीं, पर हाणे लाइव हली ॾिसंदासीं ऐं तव्हांखे बि ॾेखारींदासीं। पर हीअ जेकी संगत तव्हां ॾिसी रहिया आहियो न, माशाल्लाह अल्लाह साईं अॼु सिंध पुलिस ज़िंदाबाद। श्री साहब ऐं तव्हां ॾाढा जतोई साहब ही माशाल्लाह महबूब आहिनि ॾाढा। हेॾे हिंदोरनि में लो ॾिण जहिड़ो यार मिलियो अथई। अदा मक़सदु चवण ॻाल्हि ही हिंदोरा बि त मौजूदु नी सॼी संगत आहे। अदा संगत एडी साहब तव्हां अञा असांखे खणे मुंहिंजे ख़्याल में अॼु एडी साहब अञा गॾु हूंदो, जेको असां हाणे नेक्स्ट दरगाह ते हलंदासीं, उन खां बाद में वापसी कान थींदी। पर हीअ सरप्राइज़िंग दरगाह आहे त मां सबक़ में पढ़ियो किताबनि में, जॾहिं मां 3-4 क्लास पढ़ंदो हुउमि, पर हाणे हिन नालो सरप्राइज़िंग आई आहे। तारीख़ तव्हां ॾिसंदो त असां किथे ऐं कहिड़ी दरगाह जो ज़िक्र था कयूं। पोइ संगत रेडी आहियो? ऐं माशाल्लाह यार कंहिंजी निंड बि अधूरी आहे, कंहिंजी कीअं भई मोहबत ऐं प्यार आहे जेको तव्हां ॾिठो सॼी राति, इहो तव्हांजे लाइ अदाए जोकई खावड़ी मिटी माशाल्लाह लवी टू थी, ॾाढियूं मोहबतूं ॾाढो प्यार। हाणे वरी रवां तो आहियूं अॻिले सफ़र ॾे। हज़रत शाह करीम बुलड़ीअ वारो जेको जोक शरीफ़ 5 किलोमीटर परसां आहे, त असां सोचियो घुमी वठूं असां बि। ऐं साईं जन जो शजरो नज़म जेको आहे उहो ॿुधाईंदा आहिनि त भिटाई सरकार जन जा ॾाढा मुंहिंजी ख़्याल में ॾाढे मुबारक हुते ॿुधायो, जेको दोस्तनि हुते ॿुधायो। ऐं उन खां अलावा प्लस में हुते पहिरियों चकर शायदि मां इहा शइ ॾिठी त हिकिड़ी गली ठहियल हुई, जिते हुते फ़क़ीर चंद वारी हरामी लाली गली आहे, ख़बर पवंदी हरामी लाली कहिड़ो आहे। हुन खां जॾहिं मां गलीअ मां क्रॉस करे त हुते जेकी तव्हां तौर पर ॾिसी रहिया आहियो, चयो साईं जन जो फर्ज़न था हिन जी तौर पर थी आहे। वधीक आउं तारीख़ पुछा करी फ़क़ीर में पुछा कई, पर अहिड़ी का तारीख़ मिली कोन्हे। अच्छा कोई साईं जन जो मौजूदो कोई मौजूदो साईं जन जो अच्छा माना साईं जन जो फर्ज़न तव्हां कुझु ज़्यादा त तव्हांखे रिकॉर्डिंग करे न पियो ॾेखारे सघां, पर जेको कुझु आहे इहो तव्हांजे साम्हूं आहे। मुंहिंजे लाइ बि कुझु नयूं शयूं मां पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं सोचे बि न एतिरो प्यार ऐं मोहबत मिलंदो, पर माशाल्लाह जेको बि सफ़र रहियो तमामु बहितरीनु रहियो। हिन वक़्तु असीं व्लॉग खे कयूं था वाइंड अप। इहा लास्ट दरगाह हुई जेकी असां घुमीसीं, हाणे वरी साॻो ई मुलाक़ात थींदी घारो में सॼी संगत अगरि पोइ हाणे ॾाढो थकिजी पिया आहियूं, ओजागो पिया आहे। वरी अलाह साईं चाहे त इंशाअल्लाह नए व्लॉग सां गॾु मिलंदासीं, नवनि चेहरनि सां गॾु, नवनि महबूबनि सां गॾु। इंशाअल्लाह मोहबतूं क़ाइमु रहंदियूं। लव यू टू दादा।